बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहतरम नाज़रीन, गुलो ऐं तफ़वीज़ जे बारे में गुफ्तगू करण जे लाइ हिकु दफ़े ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु जंहिं नोयत सां गुफ्तगू कंदासीं उहा आहे त जेके असांजा उलमाए किराम गुज़रिया आहिनि उन्हनि जो गुलो ऐं तफ़वीज़ जे बारे में छा अक़ीदो हुयो। अॼु असां बयानु कंदासीं त शेख सदूक अलैहि रहमा जो गुलो ऐं तफ़वीज़ जे बारे में अक़ीदो छा हुयो। इन्ही शइ खे नज़र में रखंदे असां एतिक़ादात शेख सदूक अलैहि रहमा न हलंदासीं, जंहिंमें शेख सदूक अलैहि रहमा बाबे अल एतिक़ादु फ़ी नफ़ील गुलू व तफ़वीज़ में वाज़ेह कंदे पंहिंजे अक़ीदे खे ज़ाहिर कंदे इरशाद फरमाइनि था, एतिक़ादुना फ़िल गुल्लाते वल मुफ़व्विज़ अन्नहुम कुफ़ारुन। असांजो अक़ीदो इहो आहे त इहे जेके गाली ऐं मुफ़व्विज़ा आहिनि इहे काफ़िर आहिनि। न सिर्फ़ इन्हनि खे काफ़िर करार ॾिनो बल्कि अॻिते हली वधीक फरमाइनि था, अन्नहुम अशर्रु मिनल यहूद वन नसारा वल मजूस व मिन जमी अहलिल बिदअत। बल्कि इहे जेके गाली ऐं मुफ़व्विज़ा आहिनि इहे असांजे लाइ यहूदियन खां, नसारा खां, मजूसियन खां ऐं उन्हनि खां जेके तमामु बिदतुनि खे ईजाद कनि था उन्हनि सभिनी खां बि ही बदतर आहिनि। कीअं बदतर आहिनि? इन्ही जे लाइ त यहूद ऐं नसारा उहे खुदावंद मुताल खे वहदहू ला शरीक मञींदा हुआ, लेकिन ही खुदावंद मुताल जे ज़ात में शिरक जा क़ाइल आहिनि। इन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि त शेख सदूक अलैहि रहमा फरमाइनि था, इन्हनि ॻाल्हियुनि जी पहिरीं निशानी इहा आहे, अलामत इहा आहे, इहे गाली उलमाए किराम जा मुखालिफ़ हूंदा ऐं उलमाए किराम ॾांहुं मुक़सर हुजण जी निस्बत ॾींदा। ॿिए नंबर ते तर्के इबादात, जीअं तर्के सलात खे दीन सम्झंदा ऐं तमामु फ़राइज़ खे तर्क करण खे ई पंहिंजो दीन सम्झंदा। हाणे अगरि असां इन्हनि निशाननि में थोरी गौर फ़िक्र सां ॾिसूं त हिन महिल जेका सूरत हाल असांखे दरपेश आहे उन्ही में जेके अफ़राद मिंबरनि तां गुलो जी तबलीग करे रहिया आहिनि ऐं उलमा जी शिकल में माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर कया विया आहिनि, उन्हनि माण्हुनि जो डायरेक्ट निशानो जेको आहे छा आहे। यानी पहिरीं जॾहिं बि उहे मिंबर ते ईंदा इन्हनि ॻाल्हियुनि जो पहिरियों निशानो उलमाए किराम मराजे उज़ाम खे मुक़सिर चवणु आहे। इन्हनि खां अॻिते हली जॾहिं तव्हां इन्हनि जे बारे में तहक़ीक़ कंदव त इहे अक्सर मिंबरनि ते अलामा बणिजी उलमाए ऐं मराजे उज़ाम खे गारियूं ॾियण वारा अक्सर जेके तारिक सलात आहिनि, तारिक सलात त एतिरे ताईं एतिरे क़दुरु बि ॿुधण में आयो आहे त इन मां अक्सर अफ़राद नमाज़ जे सही अहकाम खां बि वाक़िफ़ न आहिनि ऐं जेके इबादात जे सही अहकाम खां वाक़िफ़ न आहिनि ऐं न ई तमामु फ़राइज़ खे अंजाम ॾींदड़ आहिनि, इहे अॼु बि असांखां इन शिकिल सूरत में मौजूदु आहिनि, जिन्हनि जूं निशानियूं के सदियूं अॻे शेख सदूक अलैहि रहमा असांजे लाइ बयानु करे विया आहिनि ऐं इन्हनि खे शेख सदूक पंहिंजे अक़ीदे में वाज़े काफ़िर करार ॾेई चुका आहिनि ऐं अॼु ताईं अल्हम्दुलिल्लाह तमामु तशय्यो जो अक़ीदो इहो ई आहे। इंशाअल्लाह अॻे नशिस्त में अव्हांजे अॻियां बयानु कंदासीं त अलामा बाक़िर मजलसी जो अक़ीदो इन गाली ऐं मुफ़व्विज़ा जे लाइ छा आहे। इंशाअल्लाह ॿिए नशिस्त में वरी हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।